कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासे जे वसकारे जो पहिरियों स्पेल अॼु खां शुरू थियण वारो आहे। कराची में जुड़ालू मौसम खां पोइ थधियूं हवाऊं बि हलण शुरू थी वयूं आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुड़ थियण बाद मौसम ख़ुशगवार थी वियो, जॾहिं त शहरी ॿोॾ खे नज़र में रखंदे अॻुवाट इंतज़ाम कया विया आहिनि। मौसमियात खाते मूजिबि कराची में अॼु राति खां तेज़ हवाउनि सां बरसात जी अक थी करे छॾी। शहर में 3 ऐं 4 जुलाई ताईं वक़्फ़े सां तेज़ बरसातनि जा इम्कान आहिनि। मौसमियात खाते चयो त हैदराबाद, ठठो, बदी, नमरकोट, मटियारी ऐं दादू में तेज़ बरसात जा इम्कान आहिनि। वॾे वज़ीर जी हिदायत ते कराची में बरसातनि खां अॻु वॾनि नालनि जी सफ़ाई शुरू थी वई आहे। सैयद नासिर शाह, सैयद गनी ऐं ॿिनि वज़ीरनि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। सूबाई वज़ीरनि आई चंडीगढ़ रोड, न्यू चाली गार्डन ऐं समेत ॿिनि इलाइक़नि में नालनि जी सफ़ाई वारो कम जो जाइज़ो वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।